भलीकार नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्शबारी जो तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल चैनल। नाज़रीन, अॼु असीं गुफ़्तगू कंदासीं सिंधु दरिया में जेको चाड़ आहे, जेकी ॿोॾ आहे, जेको सरकार अलर्ट जारी कयो उन सां गॾु हिकिड़ो जेको पंजाब जा जेके दरिया आहिनि उन्हनि में पाणी आयो त पंजाब जा दानिश्वर अदीब पंजाब जी सरकार जेको डैम जो राग शुरू कयो उन ते गुफ़्तगू कंदासीं अब्दुल फ़ताह दाऊद पोटे साहिब सां। पाण लेखक बि आहिनि, सहाफ़ी बि आहिनि। साईं भलीकार चवंदा तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी। पंजाब जेको हिंदुस्तान पाणी छॾियो आहे उन्हनि चइनी दरियानि में पाणी अची वियो ऐं पंजाब में वॾी ॿोॾ आई आहे। उनखां पोइ पाणीअ जो रुख आहे सिंधु तरफ़। तव्हां इनखे कीअं पिया ॾिसो, जेको अलर्ट जारी थियल आहे सिंध सरकार जो, मुमकिन आहे पाणी एतिरो अचे पियो या हींअर बि जेकी पोज़ीशन आहे त गुडू बैराज वटि बि 5.5 लख क्यूसिक आहे। अव्हां जे न हिकिड़े सुवाल में 8-10 ॻाल्हियूं थी वयूं। पहिरीं नंबर ॻाल्हि इहा आहे त पंजाब में ॿोॾ बि आई आहे ऐं पंजाब में लेट बि आई आहे। ॿोॾ ऐं लेट अलॻि आहे? जी बिल्कुलु। इहे सिंधीअ जा ॿ ख़ासि लफ़्ज़ आहिनि जेके पुराणा माण्हू कचे जा माण्हू सम्झनि था त इहो छा आहे। दरियाव जे बंदनि जे विच में जेतिरो बि पाणी अचे, लेट देर इहा थी ॿोॾ। अच्छा। ऐं दरियाव जे बंदनि खां मथां पाणी टपी या रूण हणी या खंडु हणी शहर ज़मीनूं फ़सुलु ॿोड़े, उहा थी लेट। अच्छा। लेट लफ़्ज़ निकितल आहे लेटण मां, लेटजी पवण मां, उथली अचण मां। त इन जे करे ई सम्झण जी ॻाल्हि आहे हिन वक़्तु, बल्कि सभिनी दानिश्वरनि माण्हुनि लेखकनि साफ़िन अदीबनि खे सम्झणु खपे त पाणीअ जा 2 ख़ासि लफ़्ज़ आहिनि जी। हिकिड़ो लफ़्ज़ आहे ॿोॾ जी, उहो बहितरीनु लफ़्ज़ आहे, ॿुड़ीअ जा बीना। माना दरिया जे बंदनि जे अंदरि पाणी हले त ॿोॾ, दरिया जे बंद जे मथां लेटी वञे, रूण हणी वञे, खंडु हणी पहुचे, आबादियूं ॿोड़े, फ़सुल ॿोड़े त लेट। त तव्हांखे इन ॿिन्ही लफ़्ज़नि खे सम्झी करे पाणीअ जे मामले ते गुफ़्तगू करे वधणो। नाज़रीन, असांखे ख़बर कोन्हे लेट जी। लेट माना देर। अॼु अब्दुल फ़ताह दाऊद पोटे साहिब वॾी अहम ॻाल्हि ॿुधाई त लेट माना दरिया जॾहिं अवटाप करे शेर ॿोड़े। त पंजाब में छा था सम्झो, लेट थियो आहे या ॿोॾ आई आहे? हाणे ॻाल्हि ॿुधो, पंजाब में लेट आंदी वई आहे। हाणे लेट कीअं आंदी वई आहे पहिरीं ॻाल्हि सम्झो त 1960 जे लॻभॻि जॾहिं हुकूमत पाकिस्तान, छो त वञूट लॻल हुयो, पंजाब सूबो कोन हुयो हुकूमत पाकिस्तान में, बल्कि हुकूमत वेस्ट पाकिस्तान, ओलह पाकिस्तान। त ओलह पाकिस्तान जी हुकूमत जॾहिं पंजाब जा 3 दरिया हिंदुस्तान खे खपाया त हिननि इहो सोचे वरितो त हाणे हिंदुस्तान मां कॾहिं पाणी न ईंदो। पोइ उन्हनि छा कयो, दरियाए सिंध मां डेम ठाहे, केनाल, लिंक केनाल कढी, बैराजूं ठाहे, लिंक केनाल कढी, पाणी खणी विया झेलम में, चनाब में, रावीअ में, सतलुज में। सिंधु जो पाणी खणिया लिंक केनालनि जे वसीले। हाणे जॾहिं उन्हनि दरिया खपाया, वरी सिंधु जो पाणी खणण जे लाइ बैराज, डेम ठाहे लिंक केनालनि ज़रिए उन्हनि दरियावनि में लिंक केनालनि जो पाणी खणी विया। त उन्हनि छा कयो, जो जेके डेम्स हुया, जेके केनाल बैराज हेडवर्क्स हुया, उहे 16 ठाहियूं सिंधुअ जे पाणी खणत वारी कैपेसिटी मुताबिक़। हाणे जॾहिं सिंधुअ जी कैपेसिटी मुताबिक़ जेके पंजाब में हेडवर्क्स ठहियल आहिनि या बैराज ठहियल आहिनि सिंधुअ जो पाणी खणण जे लाइ, ऐं वरी उन्हनि जेको झेलम में, चनाब में, रावीअ में, सतलुज में हेडवर्क्स या बैराज ठाहिया, गेट चजन पाणी जा, हा पाणी जा गेट या हेडवर्क्स से बैराज ठाहियूं, त उहे 16 आहिनि। उहे उन्हनि नदियुनि जो असुल पाणीअ जी दब बर्दाश्त करण जेतिरा आल कोन्हनि। जेको इंडिया जेको पाणी छॾियो, जेको ॿोॾ इंडिया खे बि छॾियूं, पाकिस्तान खे बि छॾे था ॾियूं, जेको दरियाउनि जो असुल पंहिंजो पाणी आहे, उन्हनि खे हिसाब में रखी करे पंजाब सूबे में ओलह पाकिस्तान जी हुकूमत जेके बि हेडवर्क्स ऐं बैराज ठाहिया उहे 16 आहिनि। हाणे जॾहिं चनाब, रावी ऐं सतलुज पंहिंजो पाणी खणी अचे थो, जेको 2 लख, 3 लख, 4 लख, इहो थोरो आहे, इन खां वधी बि सघे थो। अच्छा, हिकिड़े दरिया जो, रावी जो, हिकिड़े जो इहो पाणी हिननि खां वधी सघे थो, ॿीणो टीणो थी सघे थो।
हाणे उहे जेके लिंक केनालनि जे वसीले जेके हेडवर्क्स ठाहियल आहिनि उहो तक़रीबन सम्झो करे बैराज ऐं हेडवर्क्स मिलाए के 24 या 29 थी वेंदा, माना एतिरा तक़रीबन आहिनि। त उन जे करे हिननि पाण बंदि भॻा आहिनि, माना हुकूमत पाण बंदि भञी लेट आंदी आहे। अच्छा, माना चओ पिया त पंजाब में हथरादू बोर्ड आंदी वई आहे, छाजे करे गेट जेके नंढा रखिया विया, छाजे करे या त हेडवर्क्स बचाइनि या त ज़मीनूं बचाइनि। त हेडवर्क्स ते वॾी रक़म लॻे थी, इन लाइ हेडवर्क्स बचाइणा आहिनि ऐं माण्हुनि खे वरी हितां खां हुते खणी करे बचाइण जी कोशिशि कबी। हाणे पंजाब वारो पाणी जेको अचे पियो तव्हांजे आॾो साम्हूं, अॼु खां गुडू बैराज वटि जेको आहे विचोली बोर्ड करार ॾिनी वई आहे, पाणी अञा सुपर फ्लड कोन वियो आहे, 7 लख खां या 8 लख क्यूसेक अचे थो, पोइ सुपर फ्लड मुमकिन थी सघे थो। हींअर जेको आहे 4.5 लख 5 लख क्यूसेक ॿुधायो वियो आहे। छा था सम्झो को नुक़सानु आहे नज़र अचे पियो तव्हांजी हिन ते सुठी गहरी नज़र आहे? भाउ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, 12 लख पाणी ताईं बोर्ड अचे को नुक़सानु कोन्हे। माना चओ था 12 लख पाणी अचे, 12 लख पाणीअ ताईं बोर्ड अचे हा, को नुक़सानु कोन्हे, पर रब रहम करे बाज करे माण्हुनि जे हथ खां या फितरत जे हथ खां लेट न थिए, माना पाणी बंदि भञी शहरनि ॻोठनि ऐं ज़मीननि में न वञे। कुदरत ऐं माण्हुनि, कुदरत जो मक़सदु इहो आहे त पाणी एतिरो घणो थी वञे जो बचाव बंदि खऊं, ओवरटॉप करे परते हलियो वञे, उनखे को माण्हू नथा रोके सघनि। ॿियो वरी इहो कूअनि जी ॻाल्हि ॿोल हले थी त कूए जो बिर थींदो आहे, सना सना कूआ हूंदा, वॾा कूआ न हूंदा आहिनि, वॾा दखनी कूआ शहरनि में थींदा आहिनि, हुते नंढियूं कुयूं हूंदियूं आहिनि भोरे भूरे रंग जूं, उहे इहे बिरड़ ठाहींदियूं आहिनि अंदरि, या माकोड़ा जेके आहिनि या किवलियूं जेके आहिनि उहे ठाहींदियूं आहिनि अंदरि बंदनि में, पंहिंजा बिरड़ ठाहींदियूं आहिनि, अंदरि कॉलोनियूं ठाहींदियूं आहिनि, माना किवलियुनि जूं ऐं माकोड़नि जूं अंदरि कॉलोनियूं हूंदियूं आहिनि बंदनि में। हा, कुए जी कॉलोनी न हूंदी आहे, किविल ऐं पंहिंजो माकोड़ो एॾो नुक़सान ॾेई सघे थो, उहो जॾहिं उहो पंहिंजो अंदरि उनजी कॉलोनी ठहंदी आहे। हे कॉलोनी लफ़्ज़ जेको शहरनि में इस्तेमालु कयो न, इहो कॉलोनी लफ़्ज़ किविलनि ऐं पंहिंजो इन माकोड़नि जे घरनि मां वरितल आहे। त जेके किविलनि जा ऐं माकोड़नि जा घर हूंदा आहिनि उनखे कॉलोनी चइबो आहे अंग्रेज़ी में। त उहो जॾहिं कॉलोनी ठाहे सोराख कनि था त उन पाणी जॾहिं अंदरि वञी करे रूण हणे थो त उहो जॾहिं ख़बर बि नथी पए त काथां थो हणे, त पोइ जॾहिं बंदि खे खंडु हणंदो इहा थींदी लेट, इहा नुक़सानु कंदी। पोइ आपाशी खाते वटि को निज़ाम आहे इन्हनि खे रोकण जे लाइ, कुअनि खे, इन्हनि माकोड़नि खे, कीलियुनि खे? आपाशी निज़ाम, आपाशी खाते वटि लाजवाब निज़ाम हुयो आहे, पर ज़ियाउल हक़ जे ज़माने खां जेको धाड़ेल कल्चर आयो, उन्हनि जा बंगला, इरिगेशन बंगला, डाक बंगला, लखें अरबे रुपयनि जे मिल्कियतुनि जा लाजवाब जेके शयूं हुयूं अगवा थियण जे भव खां, उहे माना बर्बाद थी वियूं, ख़तम थी वियूं। बचाव कीअं हुयो? इन जे करे त उन्हनि जो जॾहिं मथां उन्हनि जी का चकासई कोन्हे त माना बचाव। ॾुख जी ॻाल्हि ॿुधायां, जेतिरा चीफ इंजीनियर आहिनि न सिंध में, कशमोर वारो कशमोर में न वेंदो आहे, जामशोर में वेंदो आहे, सखर वारो सखर में न वेंदो आहे, जामशोर में वेंदो आहे, लाड़ वारो लाड़ में न वेंदो आहे, जामशोर में। सबबु कहिड़ो आहे? तव्हां जामशोर जा साहब इहो सुभाणे वञी हिते इरिगेशन कॉलोनी में पुछो न, सभु चीफ इंजीनियर हिते वेठा। न उन जो सबबु छा आहे? सबबु कराची वेझो आहे या उतां रहण नथा चाहिनि, उनखे संभालण नथा चाहिनि? पहिरियों सबबु बदमनी। अच्छा, पोइ बदमनीअ खां पोइ वरी ॿिया सबबु हाणे उन्हनि पैदा करे वरिता हूंदा, पर माना बुनियादी तौर ते उन्हनि जूं जेके ऑफिसूं आहिनि उन्हनि मां को बि चीफ इंजीनियर हिन वक़्त बि पंहिंजी ऑफिस में न वेंदो। 10 खां 12 लख जेको तव्हां ॿुधायो था त बोर्ड आहे न, मां नथो चवां, मां थो चवां त बोर्ड कचो जॾहिं ॿुॾी वञे त इहा थी बोर्ड। हींअर कचा बि शहर थी विया आहिनि, इलाही आबादियूं, स्कीमूं, पुराणा ॻोठ थी विया, सरकार चए थी त उन्हनि खे बचायूं, को कचो ॿुॾो थो वञे त चवंदा बाबा बोर्ड अची वई, तबाही थी वई। न न, इहो साफ़िन जो पंहिंजो आहे ख़ाम ख़्यालु आहे, कचे में कोई बि शहर कोन्हे। ॿुधायो कहिड़ो शहर आहे? ॾिसो, पाण हिकिड़ो नंढिड़ो मिसाल वठूं था, शहर नथा, ॻोठ वॾा वधूं था, कोटड़ी आहे, खानपुर आहे, कोटड़ी बंद खां ॿाहिरि कचे में न आहे, खानपुर बंद खां ॿाहिरि कोटड़ी सिटी आहे, खानपुर कारोख वॾियूं आबादियूं आहिनि। हाणे इहे ॿुधनि थियूं त इहे बि माना बोर्ड में डिक्लेयर कराए ॾिनियूं त भाई हीअ बोर्ड जे में मुतासिर थी विया इलाइक़ा। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त इहो खानपुर कचो आहे, रेवेन्यू रिकॉर्ड में हिकिड़नि देहनि खे सॾिबो आहे रैयती,
त रेवेन्यू रिकॉर्ड में जेके बि शयूं रैयती तौर ते काउंट थियनि थियूं मक़सदु आहे कचो। हाणे जामशोरे में पेटारो जागीर ऐं ॿी आहे पेटारो, वरी ॼा उहो अधु पके ते बि आहिनि, पहाड़नि ते बि आहिनि ऐं प्लस में दरियाव सां। वरी ईंदव बादा रैयती, वरी बादा ॿधेऊ, वरी हुन सां ईंदो बादा अलमंज़र जे हुन पासे खां ॿई उते, वरी ईंदो रायलो माना अलमंज़र वारो, रायले खां पोइ ईंदो खानपुर। माना इहे सभई देहूं त रेवेन्यू रिकॉर्ड में कचे जूं आहिनि न। तव्हां सादी ॻाल्हि सम्झी वठो, जेका शइ बंद जे अंदरि आहे उहो कचो आहे, जेका शइ बंद खां ॿाहिरि आहे उहो पको आहे। किथे किथे चवनि पिया सरकारी नुमाइंदा बि चवनि पिया त दुआ करियो त खेर थी वञे, पाणी आहे, केॾीमहिल चवनि था त पाणी क्रॉस करे वेंदो, केॾीमहिल चवंदा कुझु बि मुमकिन आहे, अलर्ट जारी लॻो पियो, वॾो वज़ीर बिलावल गुड्डू पिराज वटि विया, सॼी सिचुएशन माना सिंध जा माण्हू थोरो परेशान बि आहिनि त बाबा किथे ईअं न थिए जो 2010 वारी ॿोॾ 10-12 लख क्यूसेक गुज़री वियो पाणी, पंहिंजे कोटड़ी बैराज वटां बि 9 लख क्यूसेक गुज़रियो आहे, किथे ईअं त न आहे, माण्हू परेशान आहिनि, छा था सम्झो? इहे अर्ज़ु ॿुधी वञो भाउ त 1980 खां पोइ जेको इरिगेशन ट्रेनिंग कॉलेज उहो ई बंदि आहे। हाणे वञी करे हिन साल अलमंज़र जे कुंड ते इरिगेशन जो कॉलेज ठाहिनि था पिया, जॾहिं 1980 खां वठी इरिगेशन जे कॉलेज जी ट्रेनिंग ई बंदि आहे, त जेके चीफ इंजीनियर वेठा आहिनि उहे रुगो सेपरा जे टेंडर्स खे सम्झनि था, बाक़ी पाणीअ जे मसइलनि खे, पाणीअ जे सूरत हाल खे, ॿोॾ खे, लेट खे, चाड़ खे, लाथ खे, इन्हनि सभिनी खे कोन था सम्झनि। माना बैराजनि जी बि ख़बर कान अथनि, न ख़बर छो न हूंदनि, पढ़िया लिखिया माण्हू आहिनि, समझदार आहिनि, तमामु सुठा माण्हू उन्हनि में जेके कमकार बि कनि था, अकुल बि अथनि, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का त उहे के न आहिनि, पर जेको प्रॉपर एक्सपर्टी थींदी आहे उन नमूने सां उहो कम जी तमामु वॾी कोताही आहे। हाणे मां आर्टिस्ट माण्हू आहियां न, मां हिन ॻाल्हि ते ॻाल्हायां थो, हाणे मुंहिंजे लाइ सुवालु आहे त भाउ मां वरी कहिड़ो एक्सपर्ट आहियां थो ॻाल्हायां, त मां रुगो हिन लाइ थो ॻाल्हायां त पंहिंजो LBOD जो प्रोजेक्ट हो, मां उते फोटोग्राफर तौरु ऐं रिसर्चर तौरु सां गॾु रहियो, RBOD जे प्रोजेक्ट में मां उते गॾु हुउसि, कालाबाग जे मसइले ते मां सिंध जे तमामु मोतबर तरीन सियासी समाजी दानिश्वरनि सां गॾु हुउसि, कालाबाग जा ओरिजिनल फाइल मां वञी करे पंजाब जेके ऑफिस मां फोटोग्राफी करे करे खणी आयो। इहा ॻाल्हि कटियां थो, ॾिसो ही चारई दरिया जेके आहिनि पंजाब जा उन्हनि में ॿोॾ अची, हाणे मूं पहिरीं बि ॻाल्हि कई, दानिश्वर अदीब सरकारी सतह जा पंजाब जा माण्हू चवनि पिया कालाबाग डैम ठहणु घुरिजे, तव्हांजी हिन ते सुठी रिसर्च थियल आहे। पहिरीं इहो असांजे नाज़रीन खे ॿुधायो त इहे जेके दरिया आहिनि रावी चनाब, इन्हनि खां हिन जी डिज़ाइन केतिरो परे आहे ऐं हीउ डैम जो राग ॿीहर हिननि जो शुरू थी वियो आहे। त सिंधू दरिया पंजाब जे ज़मीनुनि खां घटि में घटि 200 फुट हेठां, सॼे पंजाब खां, हा टोटल हू 200 फुट खां परते, अच्छा 5 नंद खां परते 200 फुट मथे आहिनि ज़मीनियूं, हा 200 फुट मथे आहिनि। को बि डैम या बैराज उन सूरत में ठाहे ऐं पंजाब उबतो पाणी खणी पंहिंजूं जेके नदियूं आहिनि, जेके दरियाव आहिनि उन्हनि में खणी थो वञे, जॾहिं घटि में घटि 220 फुट डैम जो बंदि मथे करे थो, जेकॾहिं 220 फुट न करे, उहो 200 फुट बि करे त दरिया सिंध मां पंजाब हिकिड़ो फुड़ो पाणी जो बि न खणी सघंदो। त गुज़ारिश इहा आहे त पंजाब जा दरिया ज़मीन में अंदरि था वहनि, हेठि जर उन्हनि जो मिठो बि आहे जी, ऐं दरिया सिंध जेको आहे जीअं ई हाणोकी सिंध में शामिलु थिए थो या मुल्तान खां परियां अची शुरू शामिलु थिए थो त उहो ज़मीन खां मथे आहे, मिसाल तौरु सखर खां मथे आहे, गुडूअ खां मथे आहे, घोटकी खां मथे आहे, जामशोरे खां मथे आहे, कोटड़ी खां मथे आहे, लेवल पुराणे खे छॾे लतीफ़ाबाद कासाबाद खां मथे आहे, हाला खां दरिया मथे आहे, मटियारीअ खां दरिया मथे आहे, सांगड़ खां दरिया मथे आहे। त माना सिंध में दरिया जेको आहे उहो ज़मीन खां मथे आहे, ऐं पंजाब जा जेके 5 ई दरियाव आहिनि उहे ज़मीन खां हेठि वहंदा आहिनि। ही 2 क़िस्म जा वॾा फ़र्क़ आहिनि जेके सम्झणा पवंदा। ऐं ॿियो वरी हुनखे कुझु माण्हुनि मां ॿुधो चवनि पिया ज़मीनी दरिया सभई ज़मीनी थींदा आहिनि, पर ही ॻाल्हि तव्हांखे सम्झायां थो पियो त ही कालाबाग डैम जो 1983 जो ओरिजिनल पूरो कमु आहे, ओरिजिनल कालाबाग डैम जो ओरिजिनल PC1 आहे, 1983 जी जेका ज़ियालक ठहिराई,
ही मां उतां फोटो कॉपी करे कुझु सियासतदाननि ऐं दानिशवरनि खे मूं सपोर्ट कयो हिन कम में त छा आहिनि उहे पंहिंजो ॻाल्हाइनि त मूंखे इहो ॻाल्हाइण ॿाल्हाइण जो घटि शौक़ु हूंदो आहे। हिते हिन जा सभु नक्शा आहिनि हिन में टोटली त घणा फुट कीअं फुट छा कंदी हुआ। त गुज़ारिश चवण जी इहो आहे त दरियाव सिंध जो पाणी रोकण जो ख्वाब ख़्यालु 1960 खां पोइ जो आयल आहे, पाकिस्तान ठहण खां पोइ जो आयल आहे। उहो बि उन वक़्तु आयो आहे जॾहिं पंजाब पंहिंजा 3 दरिया सिधा सवां हिंदुस्तान खे विकिरो कया ऐं पोइ सम्झो त कॾहिं पाणी ईंदो ई कोन। पोइ हाणे छा थियो, रावीअ जो 2 किलोमीटर पेट आहे लाहौर वटि, पर हींअर 1/2 किलोमीटर बि कोन्हे, पाणी घणो अची वियो आहे, पोइ काॾे वञे, लाज़मी ॿोॾी थिए। साॻी ॻाल्हि आहे सतलुज जा बि जेके आहिनि, तव्हां ॾिसो सतलुज ते तव्हां वञी करे पहुचो त जेको पुराणी रेलवे ब्रिज आहे उहा तमामु वॾी ऐं वेकिरी आहे, पर जेका NH ब्रिज ठाही आहे उन खां सोड़ी आहे। त गुज़ारिश चवण जी आहे त जेके हुकुमराननि या इरिगेशन जे माहिरनि इहो सम्झी छॾियो हुयो त दरिया विकिजी विया, पाणी हाणे अचणो कोन्हे, असांखे पाणी दरिया सिंध मां खणी करे इस्तेमालु करणो आहे, त हेड वर्क्स नंढा ठाहियूं। हाणे जॾहिं दरियाउनि जो असुलु पाणी अची वियो आहे, मथां पहाड़नि खां मोटियो आहे, त हेड या हाणे हुननि जे लाइ 2 मसइला आहिनि, या हेड वर्क बचाइनि या ज़मीनूं बचाइनि। त हेड वर्क्स महांगा आहिनि, उहे बचाइण लाइ बंद भणी ज़मीनूं ॿोड़ाए रहिया। माना हीअ जेकी ॿोॾ पंजाब वारी इहा ॿोॾ न आहे, माना हीअ इंसानी लोभ लालच अकुल बेसमझीअ जो नतीजो। तव्हांजी नज़र कीअं आहे? मां इहो पियो चवां त सिंध जे अंदरि जेको पाणी जी ॿुधायूं, सिंध ॿोॾ त न आहे या लेट त न आहे? ॾिसो लेट, मां तव्हांखे चयो लेट जा 2 सबब आहिनि। हिकिड़ो लेट जो सबबु आहे इंसानी, ॿियो सबबु आहे लेट जो कुदरती। हाणे कुदरत एतिरो को पाणी खणी अचे जो बंदनि जे मथां ओवरटॉप करे, जीअं इंसानी कहिड़ी उहा आबादी आहे, कहिड़ा मखलूक आहे जेकी तव्हां सम्झो था लेट आणे सघे? यार ॻाल्हि ॿुधो, ॿोॾ ईंदी न त इरिगेशन जो फ़ाइदो आहे। अच्छा, छो त बंद मज़बूत कंदा रहंदा, बजट खपंदी रहंदी। माना इरिगेशन जे इंजीनियर जे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे त बंदि न भॼे, छो त बंदि न भॻो त इंजीनियर शानदार आहे, लाजवाब आहे, हुनखे हर सूरत में बंदि बचाइणो आहे। ऐं बंदि बचाइण ते जेको कमकार कंदो, पोइ जेको बि ज़माने जा मामला आहिनि उहे सभु पाण ॼाणे। सिंध जा बंदि मज़बूत आहिनि, बंदि सालनि खां ठहियल आहिनि, उहे लाजवाब आहिनि, मज़बूत आहिनि। उन्हनि जो वरी हाणे वरी कुदरत वारे, हाणे कुदरत जे वरी उन जे ॿिए एस्पेक्ट जो ख़्यालु करणो आहे त किथे किविलिन ऐं माकोड़नि जूं कॉलोनियूं त कोन्हनि, या किथे कुअनि जो बिर त कोन्हे। उहो कुआ कहिड़ा आहिनि जेके बिर पिया आणनि, सम्झो? उहे न, उहे कुयूं इहे जेके नासी रंग जूं थींदियूं आहिनि, उहे माण्हू जी शिकिल जूं कोन्हनि। अच्छा, माण्हू जी शिकिल जूं कोन्हनि, ज़बरदस्त। हीअ सॼी क्लाइमेट चेंज, मौसमी तब्दीलियूं, आख़िर हीअ जेके ॿोॾूं बरसातूं, इन खां बचण जे लाइ वरी गर्मी पद, वरी सियारे जी सर्द, वरी तेज़ कयो थी वञे, छा करणु घुरिजे? ॾिसो, दरिया सिंध जेको आहे, जिते न सभु दरिया हुन सां अची करे मिलनि था। झेलम, वरी झेलम मिले थो चनाब में, वरी उहो अॻिते ईंदो, वरी चनाब में रावी मिले थो, वरी सतलुज मिली अची करे सॼो माहौल ठहे थो न। त दरिया सिंध जो पेट 65 किलोमीटर बि आहे, 60 किलोमीटर बि आहे, 30 किलोमीटर बि आहे। दरिया सिंध जो पेट, हाणे मिसाल तौर ते कोटड़ी बैराज केतिरी बि आहे, पर दरिया जो पेट वॾो विशाल आहे। त इन जे करे दरिया में ॿोॾ केॾी बि अचे उहा ज़बरदस्त आहे। असांखे हर सूरत में इहा कोशिशि करणु घुरिजे त दरिया में आयल ॿोॾ लेट न बणिजे, हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंधू दरिया में इहे ॿोॾूं सदा ईंदियूं रहियूं आहिनि। 40 जे ॾहाके में आई, 70 जे ॾहाके में आई, वरी 2010 जे ॾहाके में आई। हाणे इन में वरी ॿिया कुझु माण्हू जेके चवनि था त उहो छा आहिनि, मिसाल तौर ते जीअं भई उहो पंहिंजो सखर बैराज आहे, उनखे चवनि था भई जंहिंमें लट पइजी वियो आहे, सोड़ो थी वियो आहे, दरवाज़ा बंदि आहिनि। वला आलम बेसवाब, का तहक़ीक़ कोन्हे जो कहंदे वेही इल्ज़ाम तराशी हणिजे। अॼु सिंध जो वॾो वज़ीर चए पियो असांखे बैराज बि बचाइणा आहिनि, आबादियूं बि बचाइणियूं आहिनि, जॾहिं त पाणी एतिरो हाण कोन्हे न। पहिरियों ॻाल्हि ॿुधी वञो न, हाणे ख़बर कोन्हे का त
त उहो केतिरा दरवाज़ा बंदि आहिनि केतिरा खुलनि को पतो कोन्हे। पर गुज़ारिश चवण जी आहे त असां जेकॾहिं दरियाव जा लंघ, मिसाल तौरु हिकिड़ी ॻाल्हि आहे भई सखर बैराज सोढ़ो थी वियो आहे न, त इनक्रोचमेंट हटाए करे उनखे ॿियो हिकिड़ो जेको आहे वे ॾेई छॾियो टपी फिरी अचण जो, कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? हाणे जी मिसाल तौरु हीअ कोटड़ी बैराज आहे, हीअ थी वई आहे हेठि मथे, बाबा ओरियूं कॉलोनीअ खां माण्हुनि इनक्रोचमेंट करे छॾी आहे, हितां तव्हां हिकिड़ो 1/2 किलोमीटर ॿियो ठाहे छॾियो, घणो अचे त हेॾे ओलह खां फिरी खानपुर खां हेठों फिरी वरी साॻियो हलियो वञे, उहो अलॻि ठाहिजे। हा अलॻि ठाहिजे। मतिलबु इंसानी सोच इंसानी ॾाहप त भई अची सघे थी न, बंद टोड़ण जे बजाए इहे पैसा वञी माण्हुनि खे पेट गुज़र जे ॾियण जे लाइ इहे पैसा सॼा मिलाए करे दरियाव जे बैराजुनि सां गॾु नई उनजी हिकिड़ी पंहिंजो मॉड्यूलेशन कजे ऐं उतां पाणीअ जे गुज़र जा रास्ता ठाहे छॾिजनि त बाबा जॾहिं पाणी हेतिरो पहुचे त वरी ओवरफ्लो करे वरी हलियो वञे, त उन सां कहिड़ो फ़र्क़ु थो? मतिलबु चवण जो मक़सदु इहो आहे हिकिड़ो निज़ाम अंग्रेज़ ठाहे विया, ॿियो निज़ाम अची वरी परवेज़ मुशर्रफ ठाहियो। हाणे मिसाल तौरु कीअं ठाहे, गुडू बैराज जे परियां रेणी केनाल ठाहे, अरबे खरबे रुपया ख़र्च थी विया, चवंदा ॿोॾि थी अचे ॿोॾि थी। अॼोकी रिपोर्ट मुताबिक़ रेणी केनाल में 0 क्यूसेक पाणी छॾियो वियो, दरिया में पाणी चाढ़ त सभई बंदि करे छॾंदा आहिनि, आपाशिक हथियार जेके के बि फीडर आहिनि पाण वटि आहिनि हैदराबाद उहो बि बंदि करे छॾिया अथनि। त रेणी केनाल आहे फ्लड केनाल, अॼु बि मां जेको आहे रिवर अपडेट्स पे ॾिठा त हुनजो 0 क्यूसेक फ्लो आहे, त पोइ भाई उहो तव्हां उहो परवेज़ मुशर्रफ एॾो ख़र्च छो कयो? त चवण जो मक़सदु इहो आहे त इंसानी ॾाहप, इंसानी इंजीनियरिंग या इंसानी सम्झ खे जेकॾहिं हिकिड़ी ट्रेनिंग मां टपाइजे, तरबियत मां टपाइजे त उहो बहितर नतीजा ॾींदी ऐं उहो पाणी जेको आहे ॿोॾि वारो पोइ उहो मणी छॾे माना टपाइजे त गुज़ारे छॾींदा त बैराज बि वेंदा बची ऐं प्लस में जेको आहे सो माण्हू बि न ॿुॾंदा। हाणे मिसाल तौरु ॿुधो, हाणे तव्हां जेको टोड़ी अॻे दफ़े बि टोड़ियो, टोड़ी अंग्रेज़ जो नालो आहे। अच्छा, हा टोड़ी अंग्रेज़ हुयो, उहो अंग्रेज़ अंग्रेज़ जो माण्हू जो आहे नालो, इन जो हिते फ्लड खां रोकण जे लाइ हिते इन जो को बंगलो इंटरव्यू वेंदो त हेॾां जो हिकिड़ो इंजीनियर आहे फारूक बिजाराणी, समझदार माण्हू आहे पर थोरो रीणी जी वधीक शौक़ु अथसि, उन खां बचंदो त ॾाढो लाजवाब माण्हू आहे, उहो इनखे वधीक तफ़सील सां लिखंदो बि रहियो आहे, लिखी बि सघे थो। पर हाणे जेकॾहिं उतां तव्हां उहो रस्तो तव्हां जेकॾहिं वठंदा त इहो हितां रस्तो वेंदो जैकाबाद खां परियां फिरंदो, इहो सॼो कच्छीअ खां हेठां काछेरी में अची पवंदो, माना गंदावा शहदाद कोट खां फिरी मंछर भरे वरी सेवण खां साॻो सिंधूअ में अची पवंदो। त माना हीअ त वेज़ त मौजूदु आहिनि न, उन्हनि वेज़ खे हुकूमतूं ॿीहर ज़बरदस्त क़िस्म सां ठाहे छॾे छो ॿोॾी ॾींदी? तव्हांखे ख़बर आहे जीअं मूं पहिरीं बि ॻाल्हि कई त जेके मथे वेठा आहिनि पंजाब जा दानिश्वर चवंदा सिंध कोटड़ी टाउन स्ट्रीम मां पाणी जेको वञे पियो उहो ज़ाया पियो थिए, जॾहिं त तव्हांखे ख़बर आहे त केटी बंदर खारो छाण सॼो माना हींअर ख़ुशि थी पिया आहिनि माण्हू, इन ते थोरो ॿुधायो असांजे उन्हनि दानिश्वरनि खे त ख़बर पए। हू जेको रिज़वान रज़ी आहे न, इहो जमायत इस्लामी जो पको पुख़्तो कारकुन आहे। पोइ जमायत इस्लामी जा रिटायर्ड कारकुन कुझु PTI में विया, कुझु उन खां अॻु में मुस्लिम लीग में विया, कुझु परवेज़ मुशर्रफ सां शामिलु थिया। त काविश अख़बार में जॾहिं इमदाद सूमरे सां असां हुते मां जॾहिं लाहौर में पढ़ंदो हुउसि त रिज़वान सां वॾियूं मुलाक़ातूं थींदियूं। इन जे लाइ मूं ताज़ो पंहिंजे हिकिड़ो पंहिंजे फेसबुक ते अपडेट लिखियो त इहो आहे हिकिड़ो वायरस आहे, इहो माना वायरस जो मक़सदु इहो आहे त इन्हनि खे लकीर फ़क़ीरनि न फीड बि न, इन्हनि खे राय ख़ुदा न राय रसूल, इहे हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो कीड़ो जेको आहे न उहो कीड़ो हिकिड़ो मथे में वेठल अथनि, उहा ॻाल्हि पिया भऊं 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 पिया कंदा आहिनि, काॾे मोह मरियम जो काॾे टंडो अलाए यार, पाणी आयो आहे चनाब में, रावीअ में, सतलुज में, ऐं उहो वरी चाहींदो वरी कालाबाग ॾियनि। माना इन क़िस्म जे माण्हुनि खे आऊं मतिलबु मां हाणे ज़रूरु लाहौर वेंदुसि न, स्पेशली उन सां मानी बि खाईंदुसि, चांहि बि कंदुमि, हुनजी ठाहूकी बेइज़ती कंदुमि हिकु दो ॿीहर, छो असां हिनजी वॾी बेइज़ती कंदा रहियूं 4-5 साल, पर इहो नौत क़िस्म जो माण्हू आहे। घटिया ॿोली इस्तेमालु करणु कंहिं बि क़ौम जे लाइ पाण कंहिंखे बि इख्तियार न आहे। उहो तव्हां ॾिसो न, उहो सॼो पाकिस्तान जो हर पढ़ियो लिखियो अदीब समझदार माण्हू जमायतियुनि खे जमायती सॾींदो आहे। मां जमायती लफ़्ज़ ई हिकिड़ो बदबूदार लफ़्ज़ आहे, वधीक उन लाइ कुझु चवण जी ज़रूरत न आहे।
फता साईं, तव्हां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि गुफ़्तगू पंहिंजी कचहरी थी गैरसमी कचहरी, उन में तव्हां हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त ज़िक्र कयो त जेके लाणकाणो, मोहनजो दड़ो, सेवण ऐं हैदराबाद जो परियूं पासो, ई शहर सॼा दरिया जो पेट हो, तव्हां ज़िक्र पिया कयो। हाणे उतां इहो थोरो गुज़ारिश टेक्निक, इहो पुराणी तारीख़ी ॻाल्हि आहे थोरो। ऐं गुज़ारिश आहे न, आर्टिस्ट जो मक़सदु हूंदो आहे त जेक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन। आर्टिस्ट मिस्त्री न थींदो आहे। तव्हां कोई बि कमु मूंखे ॾियो जेको मूंखे कोन थो अचे, मां सिखी लाजवाब तव्हांखे करे ॾींदुसि। हाणे आऊं तव्हां गुज़ारिश कयां वठी त पंजनत खां वठी दरियाए सिंध जॾहिं 60 किलोमीटर आहे, 70 किलोमीटर आहे, त ही जेके बि असांजा वॾा वॾा शहर आहिनि इहे दरिया जे विच ते हुआ। मुल्तान जी बि ॻाल्हि मुल्तान दरिया जे विच में हो, ॿाहिरां हिनखे बंदि ॿधल। सखर जेको आहे उनजो बि किलो हींअर बि ॿिन्ही पासनि खां दरिया थो वहे, विच में आहे। वरी सेवण, उहो बि दरिया जे विच ते हो, इन किले जे ॿाहिरां दरिया पियो वहे। पोइ आस्ते आस्ते जॾहिं कलोड़ा हुकुमरान थिया न, त उहो विया इराक मां दश्त मां दश्ती ख़रीद करे आया, बुलेदा मां बुलेदी ख़रीद करे आया, ऐं टी उन्हनि जी कहिड़ी ज़ात, हा रंधावा मां रिंद ख़रीद करे आया, वठी आया। माना उन्हनि सभिनी खे या हेॾा वेॾा डीजी खान मां मथां जेका बलोच एरिया आहिनि उतो माण्हू वठी आया। हुननि खां उन्हनि दरिया सिंध जा बुनियादी बंद ॿधाया। पोइ जॾहिं खां वठी उहे बंद ॿधा त हाणोकी जेका सिंध आहे न, इहा 1970 जी सिंध आहे। इहे वरी टुटण खां पोइ जेका सिंध ठही उहा सिंध आहे। न त हुन मां अधु सिंध कठे करे छॾियऊं कच्छी बलोचिस्तान, हे अधु सिंध कठे करे छॾियऊं लस बेलो हब मकरान सभु बलोचिस्तान, होॾो बावलपुर ॾेई छॾियऊं पंजाब। 1936 में कच्छ, भुज, मारवाड़, जैसलमेर ॾेई छॾियो हिंदुस्तान में। सिंध सां त वॾियूं जुठियूं थियल आहिनि तारीख़ में, हुनजे सियासतदाननि हुकुमरानी करण जे शौक़ में सिंध खे गबा गबा कंदा रहिया। त बुनियादी तौर ते इहा आहे त सिंध बुनियादी तौर ते हुई कच्छी, कोयटा खां थोरो ओरियां, काछेरी लाड़काणे खां ओलह ते, काछियो दादू सेवण खां ओलह ते, कोहिस्तान ऐं थर जैसलमेर मारवाड़, इते सिंध जी सेटलमेंट ई माण्हुनि जी। बाक़ी सॼो दरियाओ ऐं पाणी हो, उनजे विच ते जेके बि आबादियूं हुयूं, शहर हुया, उहे शहर विच दरिया में हुआ। मिसाल तौर जी सेवण आहे, उहो विच दरिया ते किलो हो। सखर वारो किलो, मुल्तान वारो किलो, सेवण वारो किलो, इहे सभु दरिया जे विच ते आहिनि, जे ॿिन्ही पासनि खां पाणी वहंदो। पुराणी तव्हां हिस्ट्री ॾिसो न पढ़ी, जो किलो फतह थी कोन सघंदो, छाजे कारण जो पाणी चढ़ी आयो, त माना चइनी पासनि खां पाणी ॾिठल हूंदो। पोइ आस्ते आस्ते ही काछे मां निकिता मियांवाल, ये बेसिकली रागींदड़ हुया, साज़िंदा हो, साज़ वॼाईंदा। मियां माना प्रोफेसर, प्रोफेसर माना मूसीक़ी जो प्रोफेसर। मूसीक़ी जे वॾे में वॾे उहिदे जो नालो आहे मियां। ते मियां हुया माना ही साज़िंदा हुया। पोइ वरी जिन कढंदा, पोइ वरी ईअं वरी मशहूरु थी विया, इज़त वारा थी विया। पोइ माण्हू कयूं कठा, पोइ वरी ईअं पंहिंजी तारीख़ ठाहियूं, पोइ वरी सॼी सिंध खे वरी हिकिड़ो यूनाइटेड कयूं। आख़िरी सवाल मुंहिंजो, ड्रेम हलन बोड रोकण लाइ या दरिया में जेको पाणी आहे हींअर जेको ॿुधायो आख़िरी, वरी बि मुंहिंजो साॻियो सुवालु आहे, बोड सिंध में आहे या ख़ाली असांजो ज़हन तयारु कयो वियो आहे? मां अवांखे वरी बि साॻी ॻाल्हि थो चवां त मां पाणी दरिया जे पाणी खे ॿिनि हिसनि में ॾिसंदो आहियां, बोड ऐं लेट। मां समझदार माण्हू आहियां ऐं जेका पाण सम्झां थो ॿोली उहा ॻाल्हाईंदुसि। हिकु ॻाल्हि ड्रेम वारो राग। ॿी नंबर ॻाल्हि, इंडस बेसिन सुपत सिंधूअ जा दरियाव डेमुनि जा दरियाव न आहिनि। छाजे करे जो डेमुनि जा दरियाव शफ़ाफ़ पाणीअ सां थींदा आहिनि, लट ऐं सिल्ट जे पाणीअ जा न हूंदा। हिकु ॻाल्हि। ॿी नंबर ॻाल्हि, काइनात जे मालिक पंजनद खां वठी समुंड ताईं घटि में घटि सिंध खे नंढियूं वॾियूं 300 डंडूं ॾिनियूं आहिनि। वक़्त जे हाकमनि खे उन्हनि डंडुनि खे कब्ज़ा कंदा विया, ॿुधी वठो, तयारु करणु खपे। उहे छा आहिनि डंडूं? जेका बकार आहे सांगड़ में ढंढ, इहा नारे सां भरबी बि हुई ऐं सियारे में वरी सिंधु दरिया खे पाणी मोटाए बि ॾींदी। अच्छा जी मुंहिंजा साईं। हाणे रुगो तव्हां वटि ढंढ हिकिड़ी बची आहे, मंछुर। उहा भरिजे थी, दरिया खे पाणी ॾे, दरिया खां पाणी खणे बि थी, दरिया खे पाणी मोटाए बि ॾे थी।
त सिंध में जेके सभई ढंढूं आहिनि, मिसाल तौर ते जेका काछेरी ढंढ आहे, जंहिंखे अॼुकल्ह मशहूरु माण्हू हमल ढंढ चवनि था, हमल ॻोठ जो नालो आहे, ढंढ जो नालो काछेरी आहे, पर हाणे ॻोठ जे करे उहा ढंढ हमल सां मशहूरु थी वई आहे। त इहा होॾां ओॾ टोरीअ खां हितां कशमोर खां ईंदे पाणी दरियाव अची भरींदो, पोइ वरी इहा घाड़वा खां ॿिए खां लाड़काणे खां पाणी वरी दरियाव खे सियारे में मोटाए ॾींदी हुई। तीअं हेॾे जेको बकार आहे ढंढ, उते चोटियारियूं ॻोठ जो नालो, हाणे मशहूरु थी वियो आहे चोटियारियूं ढंढ। चोटियारियूं ढंढ कोन्हे, ढंढ जो नालो बकार आहे, चोटियारियूं ॻोठ जो नालो आहे। ईअं वरी जेकॾहिं तव्हां ठठे में वेंदा त ज़बरदस्त क़िस्म जूं वॾियूं वॾियूं ढंढूं आहिनि। इन ते मुंहिंजो हिकिड़ो किताबु लिखियलु आहे, सिंध टूरिस्ट गाइड, अंग्रेज़ीअ में किताबु आहे, ऐं तक़रीबन उहो 500 सुफ़नि जो किताबु, हुन में सभई इन ढंढुनि जो हाल अहिवाल लिखियलु आहे। उन ते पिकनिकूं पॉइंट ठाहिण जो, ॿिए जो, ऐं प्लस में इहा बि ॻाल्हि लिखियलु आहे त दरिया खां उतां रोडनि वांगुरु 2 वे केनाल कढो, हिकिड़ा केनाल उन्हनि खे फिल कनि, ॿिया केनाल उन्हनि खे डिस्चार्ज कनि। रिचार्ज ऐं डिस्चार्ज जो निज़ाम डेवलप थियणु खपे सिंध जे ढंढुनि जे लाइ। सिंध खे डेमुनि जी, पाकिस्तान खे डेमुनि जी ज़रूरत नाहे। वॾी महिरबानी फ़ता। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर अब्दुल फ़ताह दाऊदपुर सां गुफ़्तगू थी, ख़ासि करे सिंधु दरिया में जेकी इम्कानी तौरु ॿोॾि ॿुधाई वई आहे, पर अॼु नई ॻाल्हि जेकी आहे लेट ॿुधाई वई आहे। लेट माना ओवरट्राप करे वञे, बंदि कया जेको पार करे वञे दरिया, जॾहिं पोइ उनखे चइबो आहे लेट। ॿी आहे ॿोॾि। ॿोॾि माना सिंधीअ में साईं फ़ताह दाऊदपुर चए थो ॿुॾीअ जा ॿीणा, उन सां त कचो ॿुॾंदो ख़ुशि थींदो। पाण वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां गॾु थींदासीं। तेसिताईं पंहिंजी मेज़बान धणी बख़्श बारी जो गॾींदा इजाज़त। सां सलामत। सिलसिला।